सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 13 मश्क 10-4 एक्सरसाइज 10.4 ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿारहों हिन सबक में असां एक्सरसाइज 10.4 कंदासीं जेका कंग्रुएंस ते ॿधल आहे, यानी उहे उसूल ट्रायंगल्स जे कंग्रुएंस जा जेके असां पढ़िया आहिनि उन्हनि ते ॿधल आहे। सोचो त असां इहा मश्क कयूं। हीअ मश्क कॉन्ग्रुएंस ऑफ ट्रायंगल जे बारे में आहे जेका चइनि पोस्टुलेट्स ते ॿधल आहे जेके असां पोयनि सबकनि में पढ़ी चुकासीं। पहिरियों पोस्टुलेट चए थो त जेकॾहिं कंहिं हिक त्रिकोण जा टे पासा ॿिए त्रिकोण जे निस्बती टिनि पासनि सां यकसां आहिनि त उहे ॿई त्रिकोण पाण में यकसां हूंदा, यानी कॉन्ग्रुएंट हूंदा। इनखे असां पासो 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 चवंदासीं, एस एस एस। सेकेंड पोस्टुलेट आहे एस ए एस वारो, यानी पासो कुंड पासो। इहो चए थो त जेकॾहिं कंहिं हिक त्रिकोण जा ॿ पासा ऐं विची कुंड ॿिए त्रिकोण जे निस्बती ॿिनि पासनि ऐं निस्बती कुंड सां यकसां आहिनि त उहे ॿई त्रिकोण पाण में यकसां आहिनि। थर्ड पोस्टुलेट आहे ए एस ए या ए एस। जेकॾहिं कंहिं त्रिकोण जूं ॿ कुंडूं ऐं को बि हिकु पासो, पोइ भली इहो विच वारो हुजे या साइड वारो हुजे, ॿिए त्रिकोण जे निस्बती ॿिनि कुंडनि ऐं निस्बती पासे सां यकसां आहिनि त ॿई त्रिकोण पाण में यकसां आहिनि। इनखे असां कुंड पासो कुंड या कुंड कुंड पासो बि चई सघूं था। चौथों पोस्टुलेट आहे त जेकॾहिं कंहिं ॿिनि गूनी कुंड वारनि त्रिकोणनि जा हेपाटिन्यूज़ ऐं संदनि हिकु पासो, पोइ भली तरो हुजे या मूद, यकसां आहिनि त उहे ॿई त्रिकोण पाण में यकसां आहिनि। इनखे असां RHS या HS वारो उसूल चवंदा आहियूं, हेपाटिन्यूज़ ऐं पासे वारो उसूल। ॿारो अहिड़ा सवाल असां 6 स्टेजिस में सॉल्व कंदा आहियूं। सभिनी खां पहिरीं ऑब्ज़र्व द फिगर्स क्लोज़ली, यानी गौर सां ॾिसो जेके तस्वीरूं ॾिनल आहिनि। फाइंड आउट वॉट इज़ गिवन, सम्झो त कहिड़ियूं शयूं ॾिनल आहिनि। वर्क आउट मिसिंग इंफॉर्मेशन, इहो सम्झो त कहिड़ियूं शयूं न आहिनि ॾिनल जेके असांखे घुर्बल आहिनि। लुक फॉर क्लूज़ टू मिसिंग इंफॉर्मेशन, ऐं उन जा इशारा ॻोल्हियो त कहिड़ा इशारा ॾिनल आहिनि जंहिंमां उहे मिसिंग शइ असां हासिलु करे सघूं था। पुट द इंफॉर्मेशन टुगेदर, हाणे सभु इंफॉर्मेशन असांखे मिली वई, हाणे उनखे गॾु करे लिखो ऐं उन खां पोइ मेक द कंक्लूजन ऐं उन मां फ़ैसिलो कयो। In the figures below, the congruent parts of triangles have been indicated by like marking. Write the congruent parts in order and state by which property या postulate the triangles are congruent. हिननि त्रिकोणनि जे जोड़नि में जेके त्रिकोण पाण में यकसां आहिनि, उन में जेके शयूं मुश्तरक आहिनि या हिकु जहिड़ियूं या यकसां आहिनि, उन्हनि ते मार्क थियल आहे। असांखे ॿुधाइणो आहे त हीअ त्रिकोण कहिड़े तरीक़े सां पाण में यकसां आहिनि, यानी कहिड़ो उसूल लॻाए पाण में यकसां थियनि था। अचो सभिनी खां पहिरीं असां सवाल नंबर 1 कयूं। थोरो मां हिन तस्वीर खे वॾो कयां जीअं असांखे ॾिसण में अचे। हिन में असां ॾिसी सघूं था त असां वटि हीउ जेको पासो आहे AP, उहो बराबरि आहे पासे PB जे। रुगो साइज़ में बराबरि न आहे पर कॉन्ग्रुएंट बि आहे। हीउ निशान हुनखे ॿुधाए थो त कॉन्ग्रुएंट आहे। अहिड़ी तरह CP जेको आहे कॉन्ग्रुएंट आहे PD जे। यानी असांखे ॿ शयूं त ख़बर पइजी वियूं त ॿ पासा पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि जेके करस्पॉन्डिंग साइड्स आहिनि। टी शइ बि असांखे हुअणु खपे जीअं असांखे पक सां ख़बर पए त इहे त्रिकोण पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि। छा असां हिन कुंड जे बारे में कुझु चई सघूं था त हीअ कुंड ऐं हीअ कुंड बराबरि आहिनि? लॻे त ईअं थो त इहे 90 दर्जे जूं कुंडियूं आहिनि, पर उहा 89 थी सघे थी या 91 बि थी सघे थी। पक न आहे, हिते ॾिनल कोन्हे, उनजे करे असां इन ते यकीन नथा रखी सघूं। भला टी निशानी हाणे किथां ॻोल्हियूं? टी निशानी असांखे मिलंदी इन मां जो असां जेका हाणे ॾिसूं त असां हीअ लीक CD ऐं लीक AB, इहे ॿई सिधियूं लाइनूं आहिनि जेके पाण में हिक ॿिए खे कटीनि थियूं पॉइंट P ते। असांखे ख़बर आहे त जॾहिं ॿ स्ट्रेट लाइन्स पाण में कटींदियूं आहिनि, इंटरसेक्ट कंदियूं आहिनि कंहिं पॉइंट ते, त उन्हनि जे आम्हूं साम्हूं वारियूं कुंडूं जेके अपोज़िट एंगल्स आहिनि उहे बराबरि हूंदियूं आहिनि। यानी हीअ कुंड ऐं हीअ कुंड जेके आहिनि उहे बराबरि हूंदियूं। असांखे इहा बि निशानी मिली वई। हाणे असांखे छा मिलियो ॿिनि त्रिकोणनि में? यानी ट्रायंगल ACP खे जेकॾहिं कंपेयर कयूं ट्रायंगल BDP सां त असांखे छा मिलंदो? असांखे मिलंदो त हिकिड़ी साइड हुनजी जेका आहे उहा साइड जे बराबरि आहे, ॿी साइड जे कॉन्ग्रुएंट आहे, ऐं विच वारी कुंड जेका एंगल आहे उहा बि एंगल आहे। उनजे करे असां चई सघूं था त इहे ॿई जेके आहिनि त्रिकोण
उहे कॉन्ग्रुएंट आहिनि छाकाणि त बिकॉज़ जो निशान हूंदो आहे SAS इज़ कॉन्ग्रुएंट टू SAS। हिते मूं सभु कुझु कोन लिखियो आहे, असांखे जामेट्री जी ॿोलीअ में सॼो लिखिणो हूंदो आहे। मां हिन ॿिए सुवाल में उनखे जामेट्री जी ॿोली में लिखंदुसि। जेकॾहिं असां ॿिए सुवाल ते हलूं त असांखे ॿियो सुवालु आहे, उन में असांखे ॿ त्रिकोणा मिलियल आहिनि, जंहिंमें हिकिड़ी कुंड असांखे ॾिनल आहे त इहा गुनी कुंड आहे। हिते ॾिसो निशान लॻल आहे त इहा गुनी कुंड राइट एंगल आहे। उनजे करे ॿई त्रिकोणा राइट एंगल ट्रायंगल आहिनि ऐं उन में हीअ जेको आहे हेपाटीन्यूज़ ऐं हीअ हेपाटीन्यूज़ ॿिन्ही जो पाण में बराबरि आहिनि ऐं हीअ बेस पाण में बराबरि आहिनि। सो उनजे करे असां चई सघूं था त हीअ त्रिकोणा पाण में कॉन्ग्रुएंट हूंदा, छो त HS या RHS वारो उसूल लॻंदो। सो असां लिखंदासीं, कंपेयर करिणो आहे असांखे ट्रायंगल PQO खे ट्रायंगल MNO सां। इन में असांखे ख़बर आहे त एंगल PQO कॉन्ग्रुएंट आहे एंगल MNO जे, छाकाणि त उहे राइट एंगल सां आहिनि। उन खां पोइ असांखे ख़बर आहे त लीक टुकर PO जेको आहे उहो कॉन्ग्रुएंट आहे लीक टुकर MO जे। इहो असांजो हेपाटीन्यूज़ आहे ऐं उन खां पोइ लीक टुकर QO कॉन्ग्रुएंट आहे लीक टुकर NO जे। इहो असांजो बेस आहे। सो असांखे हाणे मिलियो, हीअ थियो राइट एंगल, हीअ असांजो थियो हेपाटीन्यूज़ ऐं हीअ थियो साइड। उनजे करे असां चई सघूं था त ट्रायंगल PQO इज़ कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल MNO। मां हिते बिकॉज़ जी निशानी ॾेई ऐं लिखंदुसि RHS इज़ कॉन्ग्रुएंट टू RHS। सो अहिड़ी तरह सां हीअ ॿियो सुवाल बि करे वरितो। अचो त हाणे असां अचूं टे सुवाल ते। इन खे मां लिखंदुसि कोन, हाणे ॿियो सुवाल मां को बि कोन लिखंदुसि, त सिर्फ़ु ज़बानी मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। सो अहिड़ी तरह सां ॾिसूं, जेकॾहिं हीअ ॿ त्रिकोणा आहिनि, हिते असांखे न आहे त हीअ गुनी कुंड वारा त्रिकोणा आहिनि ऐं गुनी कुंड वारा त्रिकोणा हुजण जे करे हिन में RHS वारो निशान लॻी सघे थो। पर ॿिए तरफ़ असां ॾिसंदासीं त असांखे हिते जेको आहे का बि निशानी कोन थी मिले त हेपाटीन्यूज़ जा बराबरि आहिनि। हा, हिन जा बेस जेके आहिनि उहे असांखे बराबरि मिलनि था। हिते असां वटि निशानी आहे। पोइ छा कयूं, पोइ छा थींदो, जो असां ॾिसंदासीं त हाणे भला ॿी का कुंड ॾिसूं। हीअ कुंड असां ॾिसूं त इहा बराबरि आहे। हिते असांखे हीअ कुंड ऐं हीअ कुंड जेके आहिनि उहे ॿई बराबरि मिलनि थियूं। उनजे करे असांखे छा मिलंदो, हिकिड़ी साइड आहे हीअ जेका बराबरि आहे ऐं उन खां पोइ हीअ एंगल बराबरि आहे ऐं हीअ एंगल बराबरि आहे, यानी ASA वारो असांखे मिलियो जेके कॉन्ग्रुएंट आहिनि। उनजे करे ASA इज़ कॉन्ग्रुएंट टू ASA वारो उसूल लॻंदो ऐं हीअ त्रिकोणा पाण में कॉन्ग्रुएंट थींदा। जेकॾहिं असां हिन चौथे नंबर में ॾिसूं PQR में ऐं PRS में, हिननि त्रिकुंडनि में, त इन्हनि त्रिकुंडनि में असां ॾिसंदासीं त हीअ असांखे हिकिड़ी मिलियल आहे साइड, उनजी करस्पॉन्डिंग साइड जे बराबरि आहे। ॿी साइड जेका आहे हिन करस्पॉन्डिंग साइड जे बराबरि आहे। टियों न को का कुंड मिलियल आहे न को ॿी शइ मिलियल आहे। पर हिते असां छा ॾिसंदासीं त हीअ जेका साइड आहे असांजी PR साइड जेका आहे उहा असांजी कॉमन आहे। उनजे करे असां चई सघूं था त छो त हीअ कॉमन साइड आहे, उनजे करे इहा बि कॉन्ग्रुएंट हूंदी। उन ते असां कॉन्ग्रुएंस जो निशान लॻाए छॾींदासीं। हिते असां टियों निशान पाण लॻाईंदासीं त इहो कॉन्ग्रुएंट आहे। उनजे करे असांखे मिली वई हीअ हिकिड़ी साइड, हीअ ॿी साइड ऐं हीअ टीं साइड। ऐं हिते असांजो थींदो SAS इज़ कॉन्ग्रुएंट टू SSS। टे साइड्सूं पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि, उनजे करे हीअ त्रिकोणा पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि। अॻियां जेकॾहिं असां ॾिसूं सवाल नंबर 5 में, असां वटि हिकिड़ी त हीअ मिलियल आहे असांखे, त हीअ साइड ऐं हीअ साइड कॉन्ग्रुएंट आहे। उन खां पोइ हीअ कुंड मिलियल आहे, हीअ कुंड ऐं हीअ कुंड कॉन्ग्रुएंट आहिनि। हाणे टीं शइ कहिड़ी थी मिले,
टी शइ यादि कयो त कहिड़ी असांखे मिली सघे थी। हिते बि लीक टुकर जेके बी डी ऐं लीक टुकर ए ई जेके आहिनि पाण में हिक ॿिए खे कटनि थियूं। उन जे करे जेका कुंड ठहंदी उन जे अपोज़िट एंगल ठहंदी ऐं इहे ॿई ट्रायंगल्स कुंडूं पाण में बराबरि हूंदियूं। हिते मां निशान लॻा छॾियां बराबरी जो, यानी हिन त्रिकुंडे में छा आहे जो ॿ कुंडूं ऐं हुनजे विच वारी साइड जेका आहे उहा कॉन्ग्रुएंट आहिनि। हुनजे करे इहे त्रिकुंडा कॉन्ग्रुएंट थींदा, छाकाणि जो असां वटि थींदो एंगल साइड एंगल इज़ कॉन्ग्रुएंट टू एंगल साइड एंगल। 6 नंबर सवाल में बि असांखे ही ऐं ही ॾिनल आहे ऐं ही ॾिनल आहे। हिन में बि साॻिए तरीक़े सां, छो त हीअ कुंड असांजी अपोज़िट एंगल सां आहिनि, उनजे करे इहे बराबरि थींदियूं ऐं बराबरि थियण जे करे, कुंडनि जे बराबरि थियण जे करे असां वटि छा थींदो, ॿ साइडूं ऐं हिकिड़ी विच वारी कुंड एस ए एस इज़ कॉन्ग्रुएंट टू एस ए एस, ऐं हुनजे करे त्रिकुंडा पाण में कॉन्ग्रुएंट थींदा। 7 नंबर सवाल में जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे हिकिड़ी साइड मिलियल आहे जेका कॉन्ग्रुएंट आहे, ॿी हीअ साइड कॉन्ग्रुएंट आहे ऐं उन खां अलावा असांखे छा मिलियल आहे, हीअ कॉमन साइड आहे उहा बि कॉन्ग्रुएंट आहे। उनजे करे हीअ असांजो एस 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 इज़ कॉन्ग्रुएंट टू एस 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 वारो उसूल थींदो। ड्राहे वटि लिखांसि एस एस एस। 8 नंबर सवाल में असां ॾिसी सघूं था त असांखे ही ऐं ही जेको आहे उहो मिलियल आहे कॉमन, ही ऐं ही जेके आहिनि उहे पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि ऐं उन खां पोइ असांखे ॿी का शइ कोन्हे मिलियल, पर हीअ साइड जेका आहे उहा जी कॉमन आहे। उनजे करे हिते बि असांजो थींदो साॻियो ई एस 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 इज़ कॉन्ग्रुएंट टू एस एस एस। 9 नंबर सवाल में असांखे मिलियल आहे ही कॉमन आहे, हीअ कुंड ऐं हीअ कुंड जेके आहिनि उहे हिकु जहिड़ियूं आहिनि, यानी कॉन्ग्रुएंट आहिनि, 90 दर्जे जूं आहिनि, जंहिं करे ॿई त्रिकुंडा राइट ट्रायंगल्स आहिनि। हीअ हिन जो हाइपोटेन्यूज़ आहे जेको बराबरि आहिनि, ॿई कॉन्ग्रुएंट आहिनि ऐं हीअ असांजो बेस आहे। उनजे करे हीअ त्रिकुंडो बि मां हिन में सिर्फ़ु एच एस थो लिखां, इज़ इक्वल टू इज़ कॉन्ग्रुएंट टू एच एस। आर एच एस बि लिखी सघिजे पियो, पर मां हिते एच एस थो लिखां। 10 नंबर सवाल आहे, हिन में असांखे छा मिलियल आहे, असांखे मिलियल आहे त हीअ कुंड जेका आहे उहा 90 दर्जे जी आहे ऐं हीअ कुंड बि 90 दर्जे जी आहे, यानी ॿई राइट एंगल ट्रायंगल्स आहिनि। डी सी ई ट्रायंगल आहे ऐं ॿियो ट्रायंगल आहे डी ई एफ। उन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं हीअ ट्रायंगल डी ई एफ त हीअ जेको आहे हुनजो हाइपोटेन्यूज़ आहे ऐं ट्रायंगल सी डी ई ॾिसूं त हीअ हुनजो हाइपोटेन्यूज़ आहे, इहे ॿई कॉन्ग्रुएंट आहिनि। सी डी जेको आहे उहो परपेंडिकुलर आहे ऐं अहिड़ी तरह एफ ई जेको आहे उहो बि परपेंडिकुलर आहे। उनजे करे इहे ॿई बि पाण में कॉन्ग्रुएंट आहिनि, छो त निशान लॻल आहे। इनजे करे असां चई सघूं था त हीअ त्रिकुंडा जेके आहिनि कॉन्ग्रुएंट आहिनि, छो त आर एच एस इज़ कॉन्ग्रुएंट टू आर एच एस। हिते एच एस बि लिखी सघिजे पियो, पर आर एच एस बि लिखी सघिजे थो। ॿार हिन एक्सरसाइज़ में कुझु सवाल हिक खां वधीक तरीक़नि सां बि हल करे सघजनि था। मिसाल तौर असां सवाल नंबर 3 खे वरी हल कंदासीं ॿिए तरीक़े सां। असां पहिरीं हिनखे कयो त ही ए एस ए वारो तरीक़ो आहे, उनजे करे ही ट्रायंगल्स ॿई कॉन्ग्रुएंट आहिनि, पर हाणे असां इहो सम्झंदासीं त ही एंगल आर ऐं एंगल एस पाण में कॉन्ग्रुएंट कोन्हनि ऐं हीअ निशानी हुजे कॉन्ग्रुएंस जी कोन्हे। असां इहो तसवुरु कंदासीं ऐं असां जेको आहे हिन ॿिनि त्रिकुंडनि जी कॉन्ग्रुएंस प्रूव कंदासीं। ही जेका कुंड आहे उहा गुनी कुंड आहे हिननि ॿिन्ही त्रिकुंडनि में, पी आर क्यू ऐं पी क्यू एस हिन त्रिकुंडनि में हीअ कुंड असांजी गुनी कुंड आहे। उन खां पोइ हीअ जेको आहे बेस आहे हिननि जो ऐं हीअ बेस हिननि जे बराबरि आहे। सो छा असां आर एच एस वारो उसूल लॻाए सघूं था? पर हिते असां ॾिसंदासीं त हेपाटीन्यूज़ जी त साइज़ ॾिनल ई कोन्हे, त उनजे करे असांखे ख़बर न आहे त हेपाटीन्यूज़ वारो असां इस्तेमालु करे सघूं था या न, ऐं बिलाशुबा आर एच एस वारो असां उसूल इस्तेमालु नथा करे सघूं। भला हाणे ॾिसूं त ॿी कहिड़ी शइ न, हाणे ॿ शयूं त थी वियूं न, हिकिड़ी कुंड असांखे मिली वई ऐं हिकिड़ी साइड जेके आहिनि उहे बराबरि थी वियूं। हाणे टीं शइ कहिड़ी आहे? हा, हीअ कुंड ॾिनल आहे, हीअ कुंड ॾिनल त आहे, पर छा आहे हिन ते बराबरी जो या कॉन्ग्रुएंस जो निशान आहे? न, इहो त कोन्हे।
पोइ हाणे छा कयूं? हाणे टी निशानी किथां ॻोल्हियूं? हेपाटिन्यूज़ बि कोन्हे, हीअ कुंड बि कोन्हे, भला हीअ कुंड हिन ते को निशानी कोन्हे। जेकॾहिं असां गौर सां ॾिसंदासीं त हिन में जेका साइड PQ आहे हिन ट्रेंगल्स में, उहा ॿिन्ही में कॉमन आहे। उहा जेको आहे ट्रेंगल PRQ में बि आहे ऐं PQS में बि आहे। हिननि ॿिन्ही ट्रेंगल्स में इहा साइड कॉमन आहे। छाकाणि त इहा साइड कॉमन आहे उनजे करे इहा साइड बि असांजी कॉन्ग्रुएंट हूंदी। इहो असांखे टे निशानी मिली आयूं। यानी असांखे छा मिलियो? हीअ साइड असांजी कॉमन आहे, उन खां पोइ हीअ साइड सां, उन खां पोइ हीअ एंगल आहे ऐं हीअ एंगल जेके आहिनि उहे कॉमन आहिनि, ऐं हीअ साइड जेका आहे उहा असांजी कॉमन साइड आहे। हीअ एंगल बराबरि आहिनि ऐं हीअ साइड्स कॉमन आहिनि। सो अहिड़ी तरह सां छा ॾिठो त ॿ साइड्स, हिकिड़ी हीअ साइड ऐं हिकिड़ी हीअ साइड, ऐं हुनजे विच वारी कुंड उहे बराबरि आहिनि। यानी असां वटि हिते उसूल आयो SAS is congruent to SAS। इन उसूल सां ही ॿई त्रिकुंडा पाण में कॉन्ग्रुएंट थींदा। इहो ख़्यालु रखिजो ऐं कॾहिं बि न साजो त तव्हांखे पंहिंजा जवाब जामेट्री जी ॿोलीअ में लिखणा आहिनि। जीअं मूं 2 नंबर सवाल जो जवाबु लिखियो, जामेट्री जी ॿोलीअ में लिखणु ज़रूरी आहे। सो इहो कॾहिं बि न साजो। राइट इन लैंग्वेज ऑफ जामेट्री। स्क्रीन ते हाणे तव्हां कुझु सवालनि जा जवाब जामेट्री जी ॿोलीअ में लिखियल ॾिसी सघो था। तव्हांखे जेकॾहिं वधीक गौर सां वधीक देरि ताईं ॾिसणो आहे त तव्हां वीडियो खे पॉज़ करे हिन स्क्रीन खे ॾिसी सघो था घणी देरि ताईं। जेके सवाल मूं हिते न लिखिया आहिनि जामेट्री जी ॿोलीअ में, उन्हनि जा सवालनि जा जवाब तव्हांखे पाण लिखणा आहिनि जामेट्री जी ॿोलीअ में, ऐं लिखी इहा मश्क ज़रूरु कजो जीअं तव्हांखे पको थिए। ऐं जॾहिं इम्तिहान में वेहो या किथे ॿिए हंधि तव्हांखे इहा सवाल अचनि त तव्हां हुनखे पाण मुरादो करे सघो। ॿार, उन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़। वेंदे वेंदे तव्हांखे यादि दहानी कराईंदो वञा त असांजो हीउ चैनल रुॻो यूट्यूब ते मौजूदु न आहे। इहो चैनल असांजो फेसबुक ते मौजूदु आहे, असांजी वेबसाइट ते मौजूदु आहे sindhonlineschool.com ते। सो उन ते बि वञी तव्हां सबक़ ॾिसी सघो था ऐं पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो त उहे बि हिन मां लाभ हासिलु कनि।